अॼु को विझड़ू थो हणे त बि थकिजी थो पए। अॼु को कंहिं अबे पोड़े खे ज़ोर थो ॾे त बि थकिजी थो पए। छा ख़िदमत करे सघंदो इंसान इंसान जी? पर हेॾे त नज़र कर जंहिं जूं महिरबानियूं अणॻणियूं आहिनि। तव्हां 5 पुट ॿुधाया न। हाणे मां लाहौर वियो हुउसि, मीनार पाकिस्तान जेको मौलाना सॼो हो, उते हिकिड़ो बुज़ुर्ग आलिम मिलियो कि असां 20 भाइर हुआसीं। अबे अमड़ हिकिड़ो अबो अमड़, 20 भाइर 21 भेण। इन अबे अमड़ खे कमालो 20 पुटनि खे पालणो, उन्हनि जा घर ठाहिणो, उन्हनि जूं शादियूं, उन्हनि जा काज, उन्हनि जा ॾाज, उन्हनि जा कमरा। वाह जो इन पीउ मां महिनत कई। हूंदा बि ग़रीब ऐं मिस्कीन हुया, पर 20 पुटनि जी ख़िदमत। अॼु 5 पुट गॾिजी पवनि, अबो कुराड़ो थी वञे त मूंखे नथो सम्झ में अचे त कीअं अबे अमड़ जी ख़िदमत कंदा के हूंदा। बाक़ी त मुल्क में हूंदा था ॾिसूं, ज़ालनि जी ख़िदमत कंदा। मां अगरि हिकिड़े वाइज़ में चयो मां जो अबे अमड़ खे ॾिसणु हज जो सवाबु आहे। हिकिड़े चयोसीं जी हज जी ताक़त न आहे त उम्रो बि त कंदा आहियूं न। मां चयो हा, चइबो ज़ाल खे ॾिसणु उम्रे जो सवाबु। हज जी ताक़त न आहे त उम्रो। मौलाना माण्हू इन तरह ॾे घणो था लड़नि, अबे अमड़ ॾे न कमु निकितो। अबे अमड़ ख़िदमतूं कयूं, लोड़ियूं मज़ूरियूं कयूं, सिरनि जे बठनि ते वीचारा विया, लाबारा कयूं, थ्रेशर कयूं, घोटकीअ में सिर तगारी खणी बचनि खे पढ़ायूं। अॼु जो पुटु पुलिस में वियो, फौज में वियो, या को पुटु मथे तरक़ीअ ते वियो त हाणे अबे खे अबे कोठण लाइ तयारु न आहे। जे बटन वफरनि सां वेठो आहे ऐं पीउ थो अचे थो ॾिसे नथो, मतां अबो हेॾे अचे ऐं यार चवनि पीउ इहो थी। हा सच साईं। हिकिड़े पंहिंजे पीउ खे 2 महीननि खां पोइ अबो उन ॾे घुमण वियो, उथी करे हथ त न ॾिनई, पर हे लफ़्ज़ अचे कुराड़ा एॾो वे मूड़े ते। उनजो पीउ रोई उथी आयो, उनजो मौत अहिड़ो थियो जो मां ॿुधाए नथो सघां। अॼु हिन जलसे में नौजवान कसीर तादाद में वेठा हो। ही 2 ॻाल्हियूं ॿुधियूं वञिजो, ख़ासि करे शादीअ खां पोइ इम्तिहान वॾो हूंदो आहे। ख़ासि करे थोड़े मौलवी हुजनि, थोड़े हाफ़िज़ हुजनि, थोड़े कारी हुजनि, थोड़े आम छोकिरा नौजवान, शादीअ खां पोइ मामले में कुझु न कुझु रोड़ा थींदा आहिनि, ढग में रोक थींदी आहे। होशियारी वठंदव न, पर मोहबत प्यार सां रड़ हेॾे बि न आहे जड़ी, नाफ़रमानी होॾो बि न आहे करणी, हकीम थी वञे। पर अॼु असां वटि ॻाल्हि वधी वई आहे। अॻे हूंदो चंडो छड़ो ॻाढ़ो मिर्च, हाणे साओ मिर्च बि हुन में आहे, मसालो बि हिन में आहे। अची जो था खाऊं गोड़ त पोइ ब्लड प्रेशर मथे बीठो आहे। पोइ जेका ॻाल्हि घर वारीअ खे उहा अमड़ खे, जेका ॻाल्हि ॿाहिरि उहा घर बचनि खे, कुझु ज़ुबान खे लगाम ॾे बाबा। अबे अमड़ जे साम्हूं त उफ़ बि चवण जी इजाज़त न आहे। शामिल लिखियल आहे फरमाई वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इन्दकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़ वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। ॿुधो इंजीनियर साहब, वॾो उहिदो आहे साईं, सूबेदार चढ़ी वई। जज साहब जो PAR रीडर आहे, फूको पियो अचे फूकणे वांगुरु। हे वॾो ख़तीब आहे, हिन जा माण्हू हथ चुमींदा आहिनि, पाण संभालजाए। मता काथों कमु हेॾे होॾे थी वञे ऐं कई कमाईअ खे तीली अची वञे। अबे अमड़ जे लाइ रब क़ुरान में भारत कई आहे। माण्हू लिखंदा आहिनि अबे अमड़ जी दुआ जन्नत जी हवा। अञा ॿियो इज़ाफ़ो बि कयो, न्याणियुनि जी दुआ बि जन्नत जी हवा। बेशक तो न्याणियुनि जी दुआ बि
जन्नत जी इहो ॿिया जो अॼु खां अॻिते नओं ॾस ॾेई थो वञाव अबे अमड़ जी ऐं न्याणियुनि जी दुआ हिकु नंबर दुआ अथव। बेशक अॼु असां लोफरनि जूं ॿ नंबर माण्हुनि जूं कचहरियूं सुबुह थिए थो इहा ओधर जी मोटरसाइकिल चीन वारी जेका नक़द रहे 30 वठी आयो 80,000 में मोबाइल को अलाए कंहिंजी कढी अथई अलाए कंहिंजी किरी खई अथई इहा खणी ऐं चढ़े थो गाॾीअ ते सिधो होटल ते दूध पती ॾिजाए धूड़ पती पीए घर जा फातिमा हूंदासीं ॼण तूं दूध पती पीए वरी होटल तो थी घर थोड़ी तो अचे घर ये तो समझे ॼण थाणो आहे सॼो ॾींहुं लोफरनि सां जुआ करण सां सॼो ॾींहुं ड्रामा फिल्म अदाकारियूं अबे अमड़ सां वेह घरवारीअ सां वेह नबी सही पंहिंजे घरवारनि सां वेहंदा हुआ वक़्तु ॾींदा हुआ मां आयशा मानी पचाईंदी हुज़ूर बाहि कंदा हुआ काठियूं विझी करे सोरींदा हुआ सुभान अल्लाह ये शादी छड़ो ईअं न आहे तो बस घरवारी पंहिंजो निकाह करे फासाए और थाने में हणणी आहे न उन जा लटा कपड़ा अझो दवा दरमल सेहत खिदमत ये हाणे मुड़स जे ज़िम्मे आहे अल्लाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾे आमीन चओ राजा आमीन पर मुझे न्याणे नातियुनि खे बि मुंहिंजी अल्लाह जे वास्ते अर्ज़ आहे त पंहिंजे मुड़सनि खे उन्हनि खे अबे अमड़ जे ख़िलाफ़ न भड़कायो छो त इहो अबो अमड़ इन मुड़स जा न आहिनि पर ससु सहुरो नुंहं जो बि बराबरि अबे जी इज़त थो रखे इहे मां छो पियो ॻाल्हियूं कयां जो मौक़ियो अहिड़ो आहे ऐं बेअदबी जो समटू थी पियो आहे अॻे वॾोड़ो ईंदो हो त माण्हू उथी वेंदा हुआ ॻाल्हाईंदा बि न हुआ हाणे सिगरेट दुखियो पियो आहे त दुखियो पियो आहे भली अबो अचे न त बि हिन जे नासनि मां धूं निकिरे थो सिरनि जो भठो अॻे इहे काथे हूंदो मौलाना अबे अमड़ त छा पर चाचो मामो ईंदो हो सहुरो ॾाढो ईंदो हो त बि साहु सुकी वेंदो हो माण्हू उथी करे शर्म खां पासे थी वेहंदा हुआ हाणे त लॼ जा लीका ई ख़तम थी आहिनि अजो तव्हांजे अॻियां मां अदब एतिराम इज़त जो ॿ ॻाल्हियूं अर्ज़ पियो कयूं वञा दिलि में जॻह ॾिजो छा में दिल में अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन जो समूरा वक़ज़ा रब्बुक अल्लाह ताबुदू हिकु नंबर दुआ अबे अमड़ बोलो ना तव्हांखे त शाबत आहे बोली साहब कारी साहब वॾो ख़्यालु कंदा हूंदव बाक़ी न त हीअं मुल्क में सफ़ा मुल्क लुढ़ियो पियो आहे 60-70 साल जो अबो कणक जी हड़ खयूं अटो पीआइण पियो वञे किरी पियसि असां बि वञी गाॾी भित में झली खणे पियो अन्न त किरे पई गाॾी पियो सिधी करे त कणक जो कटो हेॾो सारो असां हुनखे रखायो मां सिर्फ़ु एतिरो चयो मां चयो सही अल्लाह तव्हांखे बरकत करे पुटड़ा बि त अथव उन्हनि खे चयो आहे त अटो पीआए चवंदा अखियूं भरिजी आयसि चईसि नंढे हूंदे मरी वञनि हा त हे ॾुख न ॾिसां के पढ़िया लिखिया भी अबे अमड़ जी नाफरमानी पिया कर मां समूरन के अर्ज पियो कया हिकु नंबर दुआ अबे अमड़ जी चओ समूरा भली असां मोलनि को भी घुराए पंहिंजे के पाण के भी न छॾा पंहिंजी भी पारत ज़रूरी आहे पीरन खां मुर्शिद असांजी दुआ ॿियो नंबर थी ॻाल्हि सिधी थी दुआ भी घुरंदासीं तुंहिंजे खीसे ॾे बि ॾिसंदासीं चंड वण बि थो घुराए अलाए सड़दी अगेरा भी मूंखे हिकिड़े चयोसीं सुञाणो था मां जो कोन जे 2-3 दफ़ा मिलिया हूं मां जो इहो रुखो मिलियो हूंदे न नोट विझिया त कंबल में बि सुञाणाया अड़बे सां पीरनि जी मौलवी जी न लॻी बाबा मिठा नोट में असर आहे न सकरात वारे खे ॾे न त बि 10 मिंट ॻाल्हाईंदो चऊं भला पोइ था मरो ॿुधो कोन थी जंहिंजे घर में दाणा हुनजा न न न चरिया न जंहिंजे घर में दाणा हुनजा चूतिया बि जाणा नयूं ॻाल्हियूं ॿुधायाव न त दिलि ख़ुशि थिए अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन जो समूरा क़ुरान पार त कई आहे वक़ज़ा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु दुबई में तो अहिड़ी ॾाढी सुहिणी अरे वाह
मुबारक थी मुबारक मुंहिंजा मिठा। अल्लाह ख़ुशि रखे हथ खयो अथई रब सलामत रखे तव्हांजे सफ़र खे। जॾहिं मोटी अचो त असां फ़क़ीरनि खे यादि कजो। मथां सॼा पैसा घोटकीअ में खपायो। असां जो हे मदरसा खोली वेठा आहियूं छाजे लाइ? लॉकडाउन में त वधी आहे तालिब। हिकु मोटरसाइकिल ते 5 ॿार पिया खई अचनि। सवारो कयो पढ़ायो घर दिलाई भञी छॾियो। असां कॾहिं न कई। अल्लाह सभिनी जे बच्चनि खे हाफ़िज़ करे आलिम करे आमीन चो समूरा। कुरान में फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। प्यारा तुझे रब जो फैसलो आ। 15 सिपारो दुरूद शरीफ मानी जमात खाई छॾी आहे। अरे वाह खफ़ो लाए छॾियो। बस मानी खां पोइ एतिरी जमायत वे इहो हिन इलाइक़े जो दीन सां मोहबत जी निशानी। अल्लाह तव्हांजे कदम कदम खे क़बूल करे। अॼु इरादो कयो जंहिंजो अबू अमड़ ज़िंदा आहे न सुबुह न थींदो हाणे मोटी वञी अबे अमड़ जे पेरनि में पओ जुती उन्हनि जी खणी अखियुनि ते रखो अबे खे परचाए पोइ सुम्हो। मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी रब अर्श ते राज़ी। इरादो आहे पी मां जहिड़ा कुर्ब थोरा पी मां जहिड़ा एहसान केरु कंदो। अॼु समूरा इंसान अकल में पढ़ंदड़ हिन दिलो सोलंगीअ जे ॻोठ में जेके गॾु चाहो शादीअ जे मौक़े में अल्लाह पाक कुरान मजीद में फरमायो वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। होॾे जो नज़र कर त अमर जो नाफ़रमान मिठे मोहम्मद जे ज़िंदगीअ में निमाज़ पढ़ण वारो उन जी सकरात वधी वई मौत कोन पियो अचे। हुज़ूर मौजूद आहिनि सहाबा मौजूद आहिनि। साईं अलकमी जी सकरात डिघी थी वई आहे। हुज़ूर खे पिया चवनि सुहिणा साईं जन फरमायो जांच कई अथव अलकमे खां कहिड़ी का शइ थी वई आहे? साईं जांच कई आहे अमड़ खे नाराज़ कयो अथई। कंहिंखे? अल्लाह पुटु कोशिशि कयो साहबी वरी विया पर अमड़ कोन राज़ी थी। साईं जन फरमायो बाहि पारे करे अलकमे के बाहि में उछलियो। हुज़ूर जी हिकमत ही तो नबी साईं जी कॾहिं वाइज़ सिधो कबो आहे कॾहिं हिकमत कबी आहे। हज़रत हसन हुसैन जे अॻियां हिकिड़े शख़्स वुज़ू कयो सही न कयो उनखे मुंहिंजे मिठड़े हुसैन चयो चाचा झट वटि बीहंदे त घर जी निमाज़ पढ़ूं असां बि वुज़ू कयूं। फरमाई से हा कयो। जॾहिं हज़रत हसन हुसैन वुज़ू कयो त हुन पोड़े चयोसि मां वरी थो कयां। छो बाबा चई तव्हांजो वुज़ू सही आहे मुंहिंजो सही कोन हो मां ॾिठुमि इन जे करे इहो बि सम्झाइण जो तरीक़ो। असां त मुला ख़ुतबे जी लठ खयूं बीठा ठका जो कराएसि मथो ॿ अणपढ़ियल जी दुश्मनी सवली थी सिर हणी जिंदु छॾींदी। मौलवीअ जा कई न त जुमे ते चवंदो पिणे ई कापर आहे ॾाढा ई कापर। आओ बाबा ॾिसी वेठा हो न अॻियां बि हिकिड़े बिजलीअ वारे चयो मौलवी साहिब फलाणे जी मां कटीअ में जुमे ते मूंखे न चइजे जीअरो घर ॿेड़ वियो मां मौलवी साहिब मां बसि कई मुंहिंजो सिर न खणा। के फ़क़ीर अहिड़ा वेठा आहिनि जलसनि में जो असां जहिड़ो मुलोटी करे ॾे न इतो ई ॿाहिरि वेंदा त भला कमु कयूं वञूं। आवाज़ न कयो तकड़। अल्लाह सभिनी ते राज़ी थींदो आमीन चओ। दुआ करो रब सभिनी खे हिदायत ॾे आमीन। जहिड़ा फसाद वठ वठां खे घटि कयो माण्हुनि खे प्यार जो मुहबत जो माण्हुनि खे ख़ुल्क़ जो ख़ुल्क़ एॾी वॾी शइ आहे जो असां बि काफ़ वारनि सां कुतो गॾु हली पियो छॾे ई न पियो। अहिड़ा खोड़ वाकिया कुझु वक़्तु अॻु में कंहिं कब्रिस्तान तो गुज़र थियो 2 कुता क़बर ते सुम्हिया पिया। अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायांव जो तव्हां हैरान थींदो। उते हिकिड़ो शख़्स बीठो मां चयो हिनखे अकेलो नथा चईसि सॼी उमिरि ई उमिरि हो न इहे कुता हिन सां हिरियल आहे लाबारे ते कणक ते ज़मीन ते मरी वियो त लाश जो खयोसीं त गॾिया हलिया हाणे क़बर छॾनी नथा। अल्लाहु अकबर। मुझे पाक नबी छा फरमायो
अल मरु मन अहब जैसा मोहब्बत होंदई क़यामत में उन सां गॾु हूंदे जे अॼु मोहब्बत 10 मिंटनि में जो जोता त मां को 2.5 कलाक कंदुमि छा कई माण्हू हाणे त हाथी का कयो सुबुह कम ईंदव बांगण बांगण वठिजो हरू मुंहिंजो वाइस बि न विञायो ऐं पाण इन जान जा बि न आहियूं बसि अलाह तव्हांखे ख़ुशि रखे रब तव्हांखे एतिरो ॾे जो तव्हां पिया विरहायो पैसा मुंहिंजो छड़ो वाइस ॿुधो न खटी वियुसि मां अॻे वाइस खां पोइ लहां त पोइ तव्हांखे इजाज़त आहे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे मथां ईअं न कजो त अहिड़ा चरिया असां बि कोन्हूं क़ुरान में फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना काॾियो कारी रोशन अरे एॾो पाण में छा चयो आहे न तुंहिंजी त चलानी त खणो क़ुरान जो सॼो वरी मौज़ू मटियूं शाबाश आहे साईं उनखे अल्लाह से बरकत करे शुक्र अल्हम्दुलिल्लाह घर जे अंदर हाफ़िज़ कारी आलिम अल्लाह पाक सभिनी जे बच्चन के सालिह करे आमीन जो समूरा आमीन कुरान जो फरमाए वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू साईं मां जा लो मौलवी रहीम बशा जंहिंजो तव्हां नालो लिखियो हुन जे मलाइकनि खे बि ख़बर न आहे ॻाल्हाए पियो असां राति जो मौलवी हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं त सुम्हिया पिया हो या तारीख़ लॻी आहे तारी रोशन अली अॼु त जलसो करायो थी दिलि ख़ुशि थी वई आहे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह बरकत करे समूरनि खे आमीन चओ साईं अगेर मां मौलवियुनि खे भोग कयो मां चयो चंदो कयो आहियूं त ग़रीब दरिया ते के 4 पुलियूं विझरायूं वॾी घोटकी अगो कंदो कोट कशमोर पाण खे हुजे ताक़त त चंदो करे काठियुनि जी पुली हणायूं त जाइज़ में त जल्दी पुॼूं अल्लाह सभिनी खे निमाज़ नसीब करे इरादो कयो त निमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह सिर्फ़ जुमे जी मथो रमज़ान जो अचे इरादो कयो रोज़ा बि रखंदासीं इंशाअल्लाह सिर्फ़ 27 जो सब रोज़ा नमाज़ा भी 5 इन मेराज वारे महीने में उम्मत अल्लाह नबी पाक के सूखड़ी केड़ी मिली घणा वक्त 5 वक्त 50 मौलाना सदको वञाए अल्लाह तोखे बरकत करे तो मुझे महबूब जे दुआ सां 50 मो 5 वक्त या मेहरबानी कई जी नौजवान हो नमाज़ों पढ़ो मस्जिद में अचो तिलावत करो सॼो इन टच मोबाइल फेसबुक ते छॾियो पर तव्हांजो ॾोह बि न आहे न मुलनि बि हणी हथु कयो आहे ख़ुदा जो कसम आहे हिकिड़े जलसे में हुआ बांगो पहिरियों मिलियो चईसि मां बांग ॾेई अचां त पोइ कचहरी कयो मां चयो ॾेई आहे वियो लौड खोलियईं त रिंगी अची वियसि रिंगी आयसि त लौडम पियो चए झट बीह जाए मां बांग थो ॾियां पेशमाम मसले ते ॻाल्हाए थो झट बीहजो हाणे तव्हांखे कहिड़ी मयार ॾियूं हेॾे सॼो खातो दिन लॻो पियो अमरा जो हिकिड़ो आयो मस्जिद में जमायत हले पई अॻी सिफ़ सॼी भरी पई पोयों ॿियो हुयो कोन यार मौलवी झलींदा आहिनि त अकेलो न बीहजे पोयों नमाज़ न थींदी चए सोड़ बि ॾाढी आहे अॻिते थी हिकिड़े खे ठूठे हिकु सुरी बीहो हुन चयसि नमाज़ में न ॻाल्हि टे चयो चङो जो मां न ॻाल्हायो सही शाबाश रजब खां पोइ तुंहिंजो वारो आहे रमज़ान बि को आहे जलसे में त पोइ हाणे बसि कयो अल्लाह साईं तुंहिंजी कुदरत पेशमाम ॾिसनि बांगा ॾिसनि जलसे वारा हे मुंहिंजे अॻियां 3-4 पयूं आहिनि सॼी ख़ल्क में ॾाढो रो आहे राति जो सॼी दुनिया सुम्ही पई आहे मुलनि जी निंड हराम आहे वरी हाणे मानीअ ते बि खणनि था चाहे ते बि हणको मानीअ जो कहिड़ो सरसो तो फोन था अचनि छो भला से हफ़्ते सॼे में न ॾिठी वठा अॻे माण्हू चवंदा किरामन कातिबीन कीअं
असांजा ॻाल्हियूं लिखंदा कहिड़ी ख़बर मलाइकनि खे हाणे सॼी ॻाल्हि अॻियो पई आहे चओ क़ुरान सचो आहे बेशक चओ क़ुरान सचो काथे दुबई आहे उतां था बुज़ुर्ग ॾिसनि काथे सऊदी आहे उतां तो माण्हू ॻाल्हाए पियो ई ॼण हाणे अदलपुर मां थो ॻाल्हाए दुनिया गॾिजी वई आहे न पोइ रब जे अॻियां देर आहे इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून प्यारा रब जो इरादो हलंदो आहे छड़ो इरादो करे मुंहिंजा बच्चा सोना ओ पुट बीहो बासी न ॾिजाए बच्चन आए तुझी मजबूरी का नाम शुक्रिया हर कमकार में बचार मजबूरी मौलूदन जो भी अजीब धुना थी भाई खुदा जो कसम मूंखे त प्यारा आहिनि बच्चनि जहिड़ा आहिनि मां त पार त कंदो आहियां तिन खे पैसा जो पर हिन जा तिरसा त ॾिसो न अगरि हिकिड़े जी नई तिरसाई मजबूर आहे अरे केरु मजबूर आहे क़यामत आई आहे हाणे बि वीचारे असांजो प्यारो बच्चनि जहिड़ो आहे हिमाल थो हुजे हा मोली रिंद मरऊं न त मां त अञा भोग कयो मां त हो हणी छॾे था सदली असांजे मौलवियुनि में इहो आर्मी चीफ हुयो बेशक सही मौलाना अब्दुल कादिर हिंद अल्लाह जे कब्र ते करोड़ रहमतूं करे क़ुरान जो अदब जी इन माण्हू करायो न केरु कराए सघे ऐं जनाज़ो बि एॾो थियो रौतीअ में मां वियो हुउसि अहिड़ो जनाज़ो चवनि पिया उन इलाइक़े जा त खान नवाब फरचूंडी ॿिया कई मरी आहे पर अहिड़ो जनाज़ो न ॾिठो जेको हिन फ़क़ीर मौली साहब जो कंहिंजे करे क़ुरान जे करे क़ुरान इज़त वारो आहे जेको क़ुरान जी इज़त कंदो रब उनखे बि इज़त ॾियारींदो अॼु तव्हां कंहिंजे करे वेठा क़ुरान जे मानड़ी त बग़ैर घरों बि लॻंदी आहे न मिलंदी त बि हलंदासीं अलाह कंदो हूंदी हिते तव्हां आया हो क़ुरान जे करे ऐं दोस्त मिलिया काफ़ी ॿियनि ॻोठनि खां बि आया आहिनि पाड़े ओड़े खां दोस्त आया आहिनि राति तव्हांजी सजाई थी वई मूंखे उन्हनि जे पंध ते रहणो ईंदो आहे जेके ॿियनि ॻोठनि खां तॾहिं चवंदा आहियूं त 5 मिंटनि जे जाइ ते 10 ॻाल्हाइजे दिलि त वीचारनि जी ख़ुशि थिए पर असांखे हेॾो क़यामत खयूं थी अचे ख़ुतबो हिते त माना आदलपुर में त तफ़सीर घोटकीअ में मौलवी जो आयो पंहिंजे वाइद करे वियो बि अल्लाह रब तव्हांखे ख़ुशि रखे आमीन अॼु इरादो कयो जेके मां अर्ज़ कया आहिनि न हिक हिक शइ ते कोशिशि कयो त अमल कंदासीं इंशाअल्लाह इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात लहुम जन्नातुन नईम खालिदीन फीहा काॾे ॾाढा हां अहिड़ा मजबूरी थींदो आहे इंसान राति जो वॻड़ो आहे वरी मोटी आयो सदको वञा हली कंहिंखे तक़ाज़ा हुजे न त कंहिंखे बि मनो नाहे पर छड़ो मींहुं करे उतो निकितो न वञिजाए दुआ घुरी गरजी हलंदासीं ठीकु आहे न इंशाअल्लाह इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात लहुम जन्नातुन नईम बेशक जन ईमान आंदो साले अमल कया मोबाइल वारनि खे अर्ज़ु कया जॾहिं वाइज़ो भरियो मौलूद त हिन में ॿी शइ वरी न रखिजो न सही सम्झो था अॼु असां वटि ईअं थी पियो आहे मौलूद बि वाइज़ बि वरी ॿी वट बि मिड़ई मौलवी साहब दिलि तव्हां सां आहे पर थोरो न सघे हाणे झटा जी बि गोश्त खाए वरी उन खां पोइ मेह जो छेणो खाए त वठ थो वठे सच ॿुधाए इहो खाए त चए इहो चवंदो त मिड़ई थोरी वठ वरितमि राग साज़ गाना इहे त छेड़ा हेठि खीर रहमत माखी बेशक अहिड़ी माखी मिठी न आहे जहिड़ो क़ुरान मिठो आहे बेशक पढ़ियो जो मुंहिंजे मिठे मोहम्मद मके में तो कुरान को चवे कुल ऊहिया इलैया अन्नहु इस्तमा नफरुम मिनल जिन्न फकालू इन्ना समीना कुरानल अजबा सुभान अल्लाह कुरान में सूरत जिन्न आहे न ये जिन्न कोन गोठन में जेके माण्हू वणियूं था कनि जिन्न आहे हिसाब आहे पुराणी ॼाण वई हदी ॼाण वई
मुला वरी ख़ुदा पनाह ॾियनि अहिड़ा पापी आहिनि क़ुरान देर कई थी जिन वॾो थी हीअ क़ुरान जी सूरत बीठी आहे न जिन सूरत छा में आहे कुरान जिन्हनि जो क़ुरान ॿुधो त बीजी विया हिक ॿिए ॾे ॾिसनि पिया अहिड़ो कॾहिं कॾहिं तव्हां ॿुधो आहे आवाज़ जे अॼु ॿुधो आहे त अहिड़ो क़ुरान दिलि ठरी पई पोइ छा ख़्यालु अथव चवण लॻा कालू आमन्ना बिही असां अॼु हिन क़ुरान ते ईमान आंदोसीं सुभान अल्लाह जंहिं बि घर में ख़ुदा न ख़ास्ता आहे त कुझु कोन इहो आहे मिकिरो माइन जो मर्दनि खे सफ़ा बाड़ी करण जो हुन पीर ते हुन मुले वटि हुन तावीज़ीअ वटि ओ ईअं पिया डुकाईंदसि वीचारे मर्द खे जीअं होलीअ खे फ़क़ीर नचाईंदो आहे जिन बिन कोन्हे क़ुरान घणो पढ़ो कोई हिसाब किताब न थींदो छो त क़ुरान रहमत बेशक बाक़ी साज़ गाना आहिनि न अॻे जो झुकी जोगी न मुरली वॼाईंदा त नांगु निकिरंदो इन चटे राग जो असर आहे जो माण्हू झूमनि था पिया छोरो हुते सुम्हियो पियो आदि हुते पई आहे टथी इन रागनि जो असर आहे गाना साज़ ऐं धुन ते जेके कलाम निकिता आहिनि न हे ख़ासि करे इको साउंड शादियुनि में जेको अॼु झुमरी थियूं वञनि न इन ते हणी हथु कयो आहे चङा भला माण्हू जेके चवनि था परदो आहे कोई भित कोन त ॾिसंदो न आहे उन्हनि जी बि ॼञनि में चवंदे त शैतान मोकल ते वियो आहे दुआ कयो तरफ़ इन टिनि ॼण खां बचाए आमीन चओ समूरा आमीन रस्मन ऐं रवाजनि अॼु असांजे सॼे रहियल खयल महिनत ते पाणी फेरे छॾियो आहे सभु इरादो कयो त रस्मा न कंदासीं इंशाअल्लाह हेॾो हथनि खे मेहंदी था चिपियो छेड़ूं इहो बि न हणो गाना मोड़ बि हा ख़तम कयो बनवाओ ऐं आनर चपर ज़लील तरीन दुनिया जो इंसान आनर अथव लेपो जो सिन त बि चवंदो मां न छॾिया इन खां बचो पाण खे इरादो आहे इंशाअल्लाह ऐं घोट खे कुंवार जे घर में नफ़िल न पढ़ायो मस्जिद में पढ़ी वञे हितो तयारी करे वञे इहा बि क़ुरान जी हरकत आहे त हाणे को वठी गोॾा बजरायोसि हिमत कंदव न साईं गारियूं त जेके मूंखे सुबुह नेराने मिलियूं मां त कोन ॿुधंदुसि पर तव्हांखे अर्ज़ु थी कयां हा 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 अलाह ख़ुशि रखे समूरनि खे आमीन चओ साईं क़ुरान रहमत आहे क़ुरान बरकत आहे हिन तव्हांजे इलाइक़े में जलसा वाइज़ आलिम बुज़ुर्ग सालिह ऐं हिन इलाइक़े जो त तव्हांजो भाग भलो आहे तव्हां त छड़ो वाइज़ ॿुधण वारा न आहियो तव्हां त आलिमनि जा वोटर हो हा साईं अब्दुल क़यूम जहिड़ो बुज़ुर्ग तव्हां वटि फार्म फलींदो आहे हे त कोन हा साईं मुबारक अथव ॿियो छा अहिड़ो वली ऐं बुज़ुर्ग असां सिकंदा आहियूं साईं खे चवंदा आहियूं साईं हेॾे अचो अमीर बि असांजे ज़िले जो आहे पर चवंदो आहे घोटकीअ वारनि जी मुहबत ऐं उन्हनि जो अक़ीदो ऐं मामला अटल हिन मां अॼु वरी बि इरादो करे दुआ थो कयांव वरी कॾहिं मौक़ो अचे त वेल न विञाइजो इंशाअल्लाह बाक़ी हिन जा त हाल ॾिठव रहियल घर बि ठाहे छॾिए ख़ुदा जो कसम आहे माण्हू पुछे त छा ठाहींदे जॾहिं तुंहिंजो ठहियल आहे अस्पतालनि में कुता था भौंकनि स्कूल में मास्तर कोन्हनि त हे घर ठाहे तव्हां छा ठाहींदव जे पारक ठाहींदासीं छा उते लख निकिरंदा सलाद जा बसि छोकिरियूं छोकिरा वेहंदा गप शप कंदा इंजॉय कई नाला आहिनि न बाबा साईं होॾे बिलाल पारक आहे न ख़ैरपुर में मौज राशी ॾियारी था वञे न बाबा जे अंदरि न वञे मोज साहिब छो से ख़ैर त आहे फैमिली अची मां जो त घर रहिजी वई आहे ॿी का रोट तो ई ॾिसो
हाणे इन इमरान को कुछ खुदा को पार पई तू जो घर तो ठाए सियारे में लखन जा ठेल तवा ठाईंदो शाबान ते ए गरीबन के पट वगर इन जी पिट तो इंशाल्लाह जंग कंदी इंशाल्लाह तो इंशाल्लाह इन डोड़ा कुरान लोजा है न गरीबन ये जिन ट्रथान या पुलिस या जन जन इन में शामिल है इन सब के गरीबन जी पिट लगंदी अज न लगन सुभाणे ये सब इन मुश्किल में गुजरदा इंशाल्लाह अज मां वरी भी चवां तो गरीबन जा घर न ठाहियो गरीबन के बेघर न कयो इन जी पिट अर्श ते वेंदो न बचंदा पुलिस वारो न बचंदा ये कानून जा हुक्मरान न बचंदा ये वजीर वो अज खुदा पकड़े वया सुभाणे असा बींदो सही इंतजार कयो चो मजलूम जी दुआ मथे वेंदी आ बेशक अल्लाह से तो असा के आलमन जो कदर दे आमीन चो सबूरा इन कुरान पाक ते नजर कए जेको सबूरो रहमत सा भरेला हिदायत सा भरेला नूर सा भरेला हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान इन गोठ में भी 58 मौलवी तो हुदा इन गोठ हुदा ना काफी अन्या बेन गोठन में भी एतरा ही हुदा चौधारू के लिगारी के कोलाची के पंजो महर के चाचड़ अल्लाह बरकत करे हिन सजो पट्टी में हजार आलिम ये मदरसन में पढ़या न बेशक चो सही ये मदरसा किए तालन खुदा तो जाने समझण को गाल मथी आ पर मां तवा के अर्ज पे कया हाने मथो महीनो अचे तो रमजान सभी मस्जिदूं हजार हिकड़ी भी मस्जिद ता अहिड़ी न मिलंदी जाते हाफिज खुटी पे जमायत बीठी हुजे ऐं तरावियूं न थी हुजनि हाफिज न मिलियो मूंखे त न कोई उथी करे चवे त जनाज़ो पियो हो असांखे पढ़ाइण वारो न मिलियो कोई चवे त घोट तयार हो घोट जे लाइ त सोरहां मौलवी मां ई मस्जिद में चवां पियो जेकर मां पढ़ां हन से घोट पढ़ाइण लाइ पर सो बि शुक्र कयो जो तव्हांखे साले ऐं संगती अहिड़े बुज़ुर्ग वलीअ सां इहो पढ़ायो हिकिड़ा देड़ा थी अध चरी मुला जो तोबा हा हिकिड़े पढ़ायो न घोट खे जीअं मां चवां तीअं चइजांइ ॿ टे कलमा पढ़ाए पोइ चईंसि चुप कर त घोट बि चयसि चुप कर बस कर जे बस कर कमीना बस कर जे कमीना बस कर मौलवी जो को ब्लड प्रेशर जो मरीज हीअं मुक आयसि त हुन बि ठोकियसि ॿिन्ही हिक ॿिए खे वरितो कॾहिं घोट वेठो कॾहिं मौलवी हिकिड़ो ऊचो साईअ जहिड़ो वञी चयसि घोट खे त कन चयसि हथु कढ हथु कढ हथु कढ त घोट पे पीउ खे चवे चवंदो जाए बाबा त निकाल सवलो आहे हे त रिश कुते जी बचाई बाबा शुक्र कयो तव्हांखे साले हाले बि वारा बुज़ुर्ग मिलिया आहिनि बसि खुतबो पढ़ी दुआ घुरियूं न त ॾाण मुला अधु खुतबे में बि हेठि कंदो कंदा आहिनि तो ख़ैर त आहे बकरी ॾे अरे बकरी तो भ्याजे सम्झ ॾिनो आहे उन बि लॻंदी आहे ख़ुदा जी का मार पवई चओ त सभु असां ताल्लुक़ आलमनि सां रखंदासीं इंशाअल्लाह कुरान मजीद पढ़ो बच्चन के पढ़ाए उतल इलैक मिनल किताब वाक़िम सलाह प्यारा जो को कुरान मां रब तो दे वही कयो इन कुरान जी तिलावत कर आए लिखल से छा कर तिलावत कर असां वरी रुमाल नेड़े कुरान के ठपे यासीन सूरत लिखराए डोरे में बधी थई मुल्क सूरत लिखराए गिनतीअ में बधी थई अर्रहमान लिख रहा है और हिन चेल में है चेल में सूरा मोल साहब चेल में सूर पियो हूंदी पंहिंजे अफ़ालनि जे करे न ॾिसे माल न बेमाल पोइ चेल न भई कोई त मुला जो ॾोहा छा जो तोखे क़ुरान लिखी ॼण तूं सीने सां बध अजरा तो कहो तो कुरान पढ़ंदासीं इंशाअल्लाह या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अव नकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत
वरत्तिल कुरान तरतीला रब नबी पाक के रात जो सोने हबीब के जागाए चले पे सोना रात जे घरन में मुझो कुरान पढ़ो तो मां रब तुझो कुरान बुधा मौलवी जी शादी आका मामूली हालात मौलवी खैरात भी कंदा ॾाढी मुश्किल पर जे कंदा हन तो उहा भी सजाई हिकड़न मौलवी खैरात कई पो ऐलान कयूं त खाए उहो जंहिंजो नालो कुरान शरीफ में मानी मस्जिद में 3 हाफ़िज़ दर ते बीहारियो पुलाव ज़रदा कश्तर मुर्गियूं तिक्का मस्जिद बभ के पई अची ख़ल्क़ ख़ुदा जी लथी अब्दुल अज़ीज़ अल बाबा अब्दुल रशीद अल बाबा अब्दुल हमीद यासीन ता मुज़म्मिल हलो हिकड़ो बेचारे उन चयो मुझो जालू भी कुरान में कोने बुलंद शर्त भी खुदा जे मार पे खड़ाओ अची कतार में बीठो मौलवी भी समझो थे जट्टा अरे छा नालो थी जैसे कुरान शरीफ हो जट्टन जी सही अरे जट्टाणी वाले पुलसाने जंगल में घरान चे तो कुहान चे तो मोटा यार तो मौलवी खिली पिया थे कुरान शरीफ इहो त कदी नालो बुधो ही ना है अज रखियो था ये हल बिया चढ़ा मानी का जे बिया बार बच्चा अंदर अबू बार यासीन वाला कुल मुजा तो असा मौलवी शादी आखिर त कंदा त सजाई अल्लाह खुश रखे ताके अदा शाबान मुबारक थी आमीन जो सबूरा आमीन कुरान दो फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अव इनकुस मिनहु कलीला महबूब करीमन के रात जे घड़न में रब जागाए करे फरमाओ छा पढ़ कुरान अज जे करे को मौलवी रात जो 12 बजे होती और लोड खोले ता चो वास्ता कयो तो मौलवी जो मेजालो ही न हुंदो ये टाइमा मौल साहब वाइस जो जुम्मे ते ई था अचन जी कई थी जेल में खुतबो तो अचे ते मन था अचन वरी सलाम वरा ते ई था वजन जो खून जे केस में जामिन छो थन अगे मानो सुन्नत पढ़ंदा नफल पढ़ंदा टेकी दी मस्जिद जी उन में 100 विझंदा हाणे पेशमाम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह अन्या बे सलाम जो इरादो तो करे ठक्का होता वजन अज इरादो कयो तो सुन्नतूं भी पढ़ंदासीं इरादो आहे लाबार वणाओ कि न सुन्नत खजीअ में नर विझण हणाओ आहे न ॿिया वॾा कई कम हणावा आहिनि जेके कुराना बि कनि था निमाज़ त सवली आहे सुन्नतूं पढ़ण त सवलियूं आहिनि कुरान जी तिलावत बि चओ समूरा असांखे वरी शैतान चंडे खाट रहियो आहे सही मुंहिंजी मोल साहिब उमिरि चढ़ी वई आहे मां क़ुरान न पढ़ी सघंदुमि छो उमिरि चढ़ी वई थी बछा करे थो सारे सिरा हट वॼे वॾा वॾा कम करे थो सब्जियूं पोखे हड़ मथे ते खणी चकीअ ते वञे थो कोन था वञनि वॾी उमिरि वारा ड्राइवरी था कनि गाॾी था कनि कॾहिं बीहो रेलवे स्टेशन ते घोड़ो कुराड़ा रेला था हलाइनि हाणे भी को 70 साल जो कुराड़ो हुजे और ज़ाल मरी वञेसि थोरो कन में चएसि ॾाढा ॿी शादी कंदे थोड़े रिम कमज़ोर नट बुल्ट भी लूस थी विया अथसि सालन सर जा ठका बगदादीअ में इते तुझी मुद्दा आहे बाक़ी निमाज़ महिल गोॾनि में सूर आहे ब्लड प्रेशर आहे शैतान हरामी तो के मस्जिद ने नथो अचण दे तो कुरान पढ़ंदो पछाड़ीअ में त रब राज़ी थींदुसि छड़ो हिकु हिकु लफ़्ज़ पढ़ो त बि शान में इन ॿारनि में अलहम्द तो यादि करे वेंदो चओ न पर मोहब्बत न आहे मोहब्बत माल सां आहे त माल खे कुराड़ो चुंबड़ियो पियो आहे दुकान ते खोड़ पोड़ा वेठा आहिनि हर हर ॿार था अचनि खट मिठड़ा ॾे चूसणी ॾे खंडु ॾे फोटा ॾे कारा मिर्च ॾे कॾहिं चयोसि नी त वञो ख़ुदा जी मार पयो घर मां कुराड़ो सुम झट वेहण ॾियो हर हर उथंदो इन कम में चुस्त आहे बाक़ी निमाज़ ॾे नथो अचे सुबुह जो रंपी खणी कोडर बन्ना सोरे सोरे ई कया थी ॼण पुलिस रात आहे
जेॾो कुराणो तेॾो बने सोरण जो तजुर्बो दादा छा पियो करे अब हमने तो रफड़ा थी विया पंहिंजा डबर जो बाह वती अथव जागो निंड इंशाल्लाह सुबुह ताईं न ईंदव अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन चओ ॾुक मूंखे हिननि जो हे बि कोन था त अहिड़ी मज़लूम चिड़िया ई न अल्लाह तूं सभिनी ते राज़ी थी आमीन त चओ अॼु मां इन नियत इरादे सां ऐं दुआ घुरियूं पोइ ईंदुमि त मूंखे यकीन थी वञे त सभु निमाज़ पढ़ंदो इंशाअल्लाह निमाज़ी बणिजो छो त मेराज वारो महीनो आहे हिन में अल्लाह नबी साईं खे उम्मत जे लाइ निमाज़ सुखड़ी ॾिनी आहे कारी साहिब लॻे थो तूं ई थकिजी पियो आहे न मुंहिंजा मिठा बसि हथ कढूं था अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे मां कांटो ॾिठो अथमि सफ़र वॾो आहे वीचारी जमायत सांचे पहुची वेठी आहे अॻे हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो वीचारो को फ़क़ीर मौलवी पेशमाम ॿ क़िस्म आहिनि हिकिड़ा निमाज़ पूरी करे जमायत ॾे मुंहुं करे पोइ दुआ घुरंदा आहिनि हो वरी मेराब में मोह ऐं दुआ बि छो हिकिड़ी घुरंदो अल्लाह बख़्श अल्लाह अची जो से हर ॿधई त चुपी न करे हिकिड़े खे पोयों तकड़ी अॻियों फिरी आयुसि मुल साहब अल्लाह पहिरें दफ़े बख़्शो आहे हाणे तूं बख़्श त घर वञा रब त छॾे ॾिनो आहे तूं छॾ हाणे असां तव्हांखे छॾण वारा पर तव्हांखे इरादो कराइणो आहे त निमाज़ पढ़ंदासीं चओ समूरा पढ़ंदा अबे अमर जी इज़त कंदासीं न्याणियुनि सां सलूक भलो पाड़े ओड़े सां ऐं हिन महीने में ज़कात बि निकिरंदी आहे 40-50 ते 25 लख ते 2.5 इहो बि फर्ज़ आहे इहो बि अदा कयूं वञो इन ज़कात ॾियण सां पैसो बि हलाल थींदो आहे रिज़्क़ में बरकत पवंदी आहे ऐं टोड़े खां रब बचाईंदो आहे असां ज़कात जो फर्ज़ त सभिनी मोकिलाए छॾियो आहे जंहिंखां पुछ चवंदो ताक़त कान्हे सुभाणे घोटकीअ जे बाईपास ते को प्लाटिंग थिए त पहिरियों बुकिंग हे कराई हिकु आचर ते 10 शादियूं आहिनि त हर शादीअ में 1000 लिखराए थो अचे पर अञा अलाह ख़ैर करे ये औरतुनि वारो पेर आहे न अंदरि हुमाइनि वारो पोइ त पाॾो विकिणो करियूं था की न को हिकिड़े छोरे जी मोबाइल 40,000 जी निकिरी वञे ॿिए ॾींहुं ओड़ी न वठी अचे त मां बदल आहे इहे पैसा काॾों आया हाँ सही तव्हां ॻाल्हायो इहे पैसा काॾों आया कंहिंखे धकवाणी विधी हो थाणे ते वियो पुलिस अची वई पीउ पुटनि जा नाला अची विया अब हाणे हलो या 5-5 जो सुभाणे अचिजो सही इज़त ख़ातिर 5-5 वटि असीं शरीफ़ सुभाणे ईंदासीं हिते पैसा काॾों आया अलाह जे नाले ते घुरेसि त 3 जवाब हिकु चवंदो 13 महीनो आहे ॿियो चवंदो पोयूं तारीख़ टियों चवंदो अॼु त मौला ई लॻा पिया बोली साहब जलसो रखियो अथव पर पोयनि तारीख़नि में तारीख़ त सोचींदा कयो जॾहिं होटल ते चांहि थो पीए कमंद ठूठ जेॾो गिलास थो पीए थाधल या डेरा गाज़ी खान की ज़हर जी बोतल इहे 2 गिरकायूं थो अचे उते काथे 13 महीनो कोन हो अल्लाह जे नाले ते चओ दिलि खोले ॾींदासीं इंशाअल्लाह जलसनि में वाइज़नि में आलमनि के तकरीरनि में जेके मस्जिदनि में पढ़ाइनि था उन्हनि जे पघार में तालिब तोड़े ॻोठ जा था पढ़नि न इहे बि तुंहिंजे लाइ इज़त जे लाइक़ु दुनिया हले थी क़ुर जे करे क़ुर आहे त दुनिया बि आहे ओ नौजवान अल्लाह न करे जो क़ुर दुनिया में बंदि थी वियो त तव्हां दुनिया में आवाज़ ई न ॿुधंदव हे त लख शाबस आहे मौलाना फज़लुर रहमान के अल्लाह जी ज़िंदगीअ में बरकत करे 70 साल 72 जो पोड़ो मींहुं वात हिकु कयूं कादियानी त टपी आई आहे कादियानी हाणे हे जेके चायूं ठहियल वथियूं इहा बि कादियानी जी शरारत आहे त मुल्क खे सुञूं भींग कयो जीअं सिलनि जे लाइ बि पिननि पोइ असां हे वरी पोइ तंज़ीमूं ईंदियूं घणा पैसा खपनि केतिरा खपनि अखियुनि में ऐं खोड़ असां जहिड़ा हिन रूप में बि ईंदव हा अॼु मां तव्हांखे ॿुधाए छॾियां असां खां तुरा वॾा हूंदव असां खां पटको वॾो हूंदो न चोलो अञा वॾो हूंदो न मुंहिंजो बि वॾो आहे
अगर बिकरो दिसे तो चिताए मां तो बा कांचा है मता का बोली को तकड़ में विचरी रही एडे वडन चोलन वाला तो के गुमराह कंदा तो सियासत में न वञो फजल रहमान जे कढ न लगो ताके बुधाईदा एड़ा मानू जेके निर्णन ते निशान ठेल होंदन पर जिन सियासत आलमन छडी उन अरबन जो हाल दिसो हिते आलम आहिन त जलसा भी आहे बेशक इन मल तई कदे जो जलसा तुजा बंदू जना ये मौलाना जलसा न रखिया ये तबलीग वारा असांजा जेके फकीर घुमंदा मुके डाटा प्यारा है पर इनन में भी बटे के चरियन जी सिन सभी अथव ये सब न ता तो कुल मुखलिस हो जमात में मां भी हलंदो आ मां तो मोट मुझे मदरसे में दा न 2 किला सुबह 2 किला शाम खीर मुजो आटो दिनला सजो साल जमात वारन जला पर इनन में के मानू मौलवी साहब बाबा ये सियासत को छोड़ो मस्जिद की बात करो अरे मस्जिद तो जान पे छोड़ा आयो हां या तबलीग और आया बेचारा जेके जमाती है वो जेके मुख जेके अंदर मरकजन में पलन था ना उनकी तो बात क्या बाबा साईं है आलिम आहे ने हां कल राशिद मोहम्मद साहब जी हमशीरा डॉक्टर साहब शहीद जे न्याणी जी शादी खैरपुर में खत्म नबूवत जी रैली वड़े राशिद तो जे कदमन के सलाम उते मस्जिदन जो मसइलो त मुने कलाक में पुगो ए मशीनन जे अॻियों पीछो मुते चाड़ियो पो मस्जिदन ते कल खत्म नबूवत रैली मेहमान बुधायल पिंडाल ठयो तो ता पंहिंजे दिल ते थोड़ो यार बुधाया भी मां शादी ओ मां खुद हलियो वञा आयो 15 मिनट बयान की कि मां सिर्फ रसूल जे खत्म नबूवत जे करे शादी छड़े आयो हा तवा के भी जड़े आलम सदु कन तो इंशाअल्लाह खोर थींदा इंशाअल्लाह हां चंगो भलो को मुलो मौलवी या को जुबे कुबे वारो अचे न तो उन को 10 दफा चौरायो तो गुलाम मोहम्मद कादियानी ते लानत मिर्जा ते लानत ये फिरके ते लानत 10-15 दफा चौराए ओ चो हाने नफल पढ़ मसी हां सही था मां हसा सीरियस गाल तो कया ये जेका सुन्या ए हिंदी फैलिया ना मुल्क के ये मानन के खत्म करण जो 1 साल तक चा अल्लाह हिफाजत कंदो उम्मत जी आमीन नबी पाक जे खत्म नबूवत जी मुहाफिज केरा 1400 साल गुजरी गए केतरा ही कुत्ता आया भौंकिया पर उन जो मौत कुत्ते जो थे असा जे मिठे मोहम्मद जी खत्म नबूवत जो क़यामत तई जिंदाबाद मां कान मोहम्मद सिद्धी तो प्यारो बेवफाई करे बोटी दो बस दुआ दा करो मुझा मिठा कम तो के हुंदो मुखे तो खो दी गासा जी खबर पुछे न ते चोंदे सही ता किए दा हलो पिया सुबह वरी बियो साईं अब्दुल समद जा सौरा एते सांजन में उनन वट 9 बजे घर वनी वरी मोटा तहां जे मोहब्बत में ही गाल बुधी ए पो दुआ करो गरजी सरजी पो मोटरसाइकिल चालू कयो के पंथ के किए बजबो 120 जी स्पीड वठो मा कान मोहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन तो सा जो नबी आखिरी नबी आ बेशक जो को बियो दावा करे वो दज्जाल कज़्ज़ाब कूड़ो बेईमान लानती जे को न जी वरक करे सिफारिश करे तो वो भी लानती आ बेशक जे को उनन के अचण जी राह हमवार करे उन ते भी लख लानता चवंदो इंशाअल्लाह चाहो सबूरा रसूल जे गुस्ताख ते नबी जे बेअदब ते लानत हां तो के सवाब मिलंदो पैगंबर जी बेअदबी अबू लहब कई तरफ जिब्रील मोकिलो वन जिब्रील कुरान खड़ी तब्बत यदा अबी लहब व तब मुझे रसूल जे शान में बेअदबी तो करे रब कुरान में उनके पिटे छो असा जे नबी जे खत्म नबूवत जा नारा पे हणो ए उलमा मैदान में हिन इंशाअल्लाह फतह थींदी इंशाअल्लाह ए हाने आस्ते आस्ते उबासी शुरू कयूं थई भुले तो मुझे ए खातम नबीन ते जेको कसम खयो वई मानू जे लेखे त का ज़बान अटकी से न मुझा मिठा हिन के दिनो ही तडी इक़्तिदार त पहिरियों इतो शुरुआत कजाए जो नबी जे खत्म नबूवत जे लफ्ज के चबाड़ जाए त असा के पक पे त हिन पैसो सजाओ कयो आ अल्लाह मानू वरी चरिया सही ज़बान हिन जी हेड न बाबा वडो मामूली न समझी
ए वरी शेख रशीद वादी फिरदौस लाइ केर बटे भंकड़ियूं कुतियूं गॾी थियूं वञनि वेठियूं त मौलवी खे ॻाल्हाए कुझु कोन थींदो हे मुल्क रसूल जे ग़ुलामनि जो आहे बेशक चओ समूरा बेशक हे पैगंबर जे जानसारनि जो मुल्क आहे ख़त्मे नबूवत जे दीवाननि जो मुल्क आहे इंशाअल्लाह मदरसन मस्जिदन पैगंबर जी शान सहाबा जी इज्जत पैगंबर जे मोमिन इन अमीरूं असांजूं पैगंबर जे बीबिन रसूल जे सहरन ॼातन सहल बैत शहीदन सभिनी जी मेहनत ऐं उन्हनि जी इज्जत अज़मत जे लाइ जमियत उलमा इस्लाम इंशाअल्लाह अॻिते हूंदी ऐं तव्हांजो साथ हूंदो इंशाअल्लाह हयाती बाक़ी मुलाकात बाक़ी को आहे।